दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन ख़ासि कयली ज़िले दादू जो चार्ज संभालण खां पोइ ऑफिसरनि जो तारफ़ी इजलास तलब कयो। इजलास में समूरा एसडीपीओस, डीएसपी लीगल, डीएसपी कंप्लेंट सेल, डीएसपी इन्वेस्टिगेशन, समूरा एसएचओस, सीआईए इंचार्ज, आरआई पुलिस लाइन, समूरा चौकी इंचार्ज ऐं ऑफिस जी हेड ऑफ ब्रांचेस शिरकत कई। तारुफ खां पोइ एसएसपी दादू तरफ़ां ज़िले में अमनो अमान जी सूरतहाल, क्राइम कंट्रोल ऐं पुलिस कारकर्दगी बाबति तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इजलास खे मुख़ातिब थींदे एसएसपी दादू ऑफिसरनि खे वाज़े हिदायतूं जारी कयूं त क्राइम फाइटिंग ऐं अमनो अमान बरक़रार रखण पहिरीं तरजीह आहे। हुन चयो त मंशियात ऐं जुआ समेत हर क़िस्म जे ऑर्गेनाइज़्ड क्राइम ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी हूंदी ऐं बिना कंहिं फ़र्क़ जे कार्रवाई कयूं वञनि। हुन वधीक हिदायत कई त पुलिस जो एक्शन अमली तौर नज़र अचणु घुरिजे त जीअं ॾोहारियुनि में ख़ौफ़ ऐं अवाम में तहफ़्फ़ुज़ जो अहसास पैदा थिए। एसएसपी दादू ज़ोर ॾिनो त अवाम खे रिलीफ फराहम करणु पुलिस जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। तंहिं करे दरख़्वास्त गुज़ारनि साइलीन खे चङी रीत ॿुधो वञे ऐं उन्हनि जा जाइज़ मसइला फौरी तौर हल कया वञनि त जीअं पुलिस ते अवाम जो एतमाद बहाल थिए। हुन चयो त कंहिं बि ॾोह जी सूरत में पुलिस जो फौरी रिस्पॉन्स हुजे ऐं मौसर हिकमत अमली सां ॾोह जी डिटेक्शन यकीनी बणाई वञे। जॾहिं त इश्तिहारी तौड़ी रूपोश जवाबदारनि ऐं एक्टिव ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ बि कार्रवाइनि खे तेज़ कयो वञे। एसएसपी दादू जो वधीक चवणु हो त तालको मेहर ज़िले हेडक्वार्टर खां परे हुजण सबबि मेहर जी अवाम खे बेहतर सहूलतूं मुहैया करण लाइ संदन पारां हफ़्ते में हिकु या ॿ भेरा मेहर कैंप ऑफिस में वेही सिधी रीत अवाम जा मसइला मौक़े ते हल करण तरजीहात में शामिल आहिनि। इजलास में ज़िले में 30 मार्च ते हिकु हाई प्रोफाइल मर्डर केस जे फ़ैसिलाकुन ॿुधणी जे हवाले सां सिक्योरिटी इंतज़ामनि ते पिणु तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। एसएसपी दादू सभिनी ऑफिसरनि खे हिदायत कई त सिक्योरिटी प्लान ते 100% अमल दरामद यकीनी बणायो वञे ऐं कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। एसएसपी दादू सदाम हुसैन ख़ासि कयली वधीक अज़म ज़ाहिर कंदे चयो त ज़िले में अमन अमान जी क़याम, ॾोहनि जी ख़ात्मे ऐं अवामी ख़िदमत जे मयार खे वधीक बहितर बणायो वेंदो।